डेमेंशिया हिक अहिड़ी दिमाग़ी बीमारी आहे जंहिंमें माण्हू याददाश्त विञाइण, ध्यानु ॾियण में ॾुखियाई पेश अचण, रोज़मर्रा वारा आम कम न करे सघण, थोरी थोरी ॻाल्हि ते मायूस थी वञण, शयुनि तोड़े वक़्त जी वेसर में मुब्तला थी वेंदो आहे, जंहिंजे करे हुन बीमारी जा मरीज़ दबाव ऐं डिप्रेशन में ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। सिहत जे माहिरनि जी तहक़ीक़ मूजिबि नेशनल हेल्थ सर्विसिस में मौजूदु इलाज करण वारी ॻाल्हि ॿोल जे तरीक़े जी मदद सां डेमेंशिया जे मरीज़नि खे सही करे सघिजे थो। बर्तानिया जी यूनिवर्सिटी कॉलेज लंडन में कयल तहक़ीक़ में माहिरनि गुफ़्तगू करण वारे इलाज जे तरीक़े सां डेमेंशिया में मुब्तला माण्हुनि खे वॾे फ़ाइदनि जी तस्दीक कई आहे। इंग्लैंड में माहिरनि 25,15,000 खां मथे अहिड़े माण्हुनि जी डेटा जो जाइज़ो वरितो जेके सख़्त बेचैनी ऐं डिप्रेशन में मुब्तला हुआ ऐं उन्हनि 2012 खां 2019 ताईं इलाज करायो हो। साइंसदाननि जो चवणु आहे त तहक़ीक़ मां अहिड़ियूं शाहिदियूं मिलियूं आहिनि जेके डेमेंशिया में मुब्तला माण्हुनि में अहिड़े डिप्रेशन ख़तमु करण वारे इलाज, गुफ़्तगू करण वारे इलाजनि जे इस्तेमाल जे हक़ में हुयूं। माहिरनि जो चवणु आहे त इहो इलाज डेमेंशिया जे मरीज़नि जे लाइ फ़ाइदेमंद आहे, जंहिं सां 63% मरीज़नि में बेचैनी ऐं डिप्रेशन जी घटिताई, जॾहिं त 40% मरीज़ मुकमल तौर सिहतयाब थींदे ॾिठा आहिनि।